अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ HD में तव्हां खे भलीकार रिपोर्ट करे आयो फिदा हुसैन लाखो डिस्ट्रिक्ट दादू में सोशियो पॉलिटिकल डोमेन बाबत डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी यानी DCC जो अहम इजलास मुनक़द किया वियो, जंहिंजी सदारत एडिशनल डिप्टी कमिश्नर वन वजाहत कपूर कई। इजलास में हुकूमत सिंध जे सर्विसिस जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट जे नोटिफिकेशन तहत क़ाइम कयल कमेटी जे एगराज़ ऐं मक़ासद ते तफ़सीली गौर विचार कयो वियो। इजलास के आगाही ॾिनी वई त कमेटी जो बुनियादी मक़सद अवामी शिरकत खे मुहिणी ॾियणु, नौजवाननि खे ज़िले इंतज़ामिया ऐं मक़ामी सियासी क़यादत सां जोड़णु, वफ़ाक़ी ऐं सूबाई एपिक्स कमेटियुनि समेत स्टीयरिंग रिव्यू कमेटी जे फ़ैसिलनि ते अमल दरामद खे यकीनी बणाइणु, अवामी शिकायतुनि जो इज़ालो करणु ऐं तक़रीबी सरगर्मियुनि जे सबबनि जो तदारक करणु आहे। इजलास में उहो बि फ़ैसिलो कयो वियो त हर महीने बाक़ाइदे राब्तनि ऐं जाइज़े जा इजलास मुनक़िद कया वेंदा, जॾहिं त पेश रफ़त रिपोर्ट हर महीने जी पहिरीं तारीख़ ताईं लाॻापियल इख़्तियारनि ॾांहुं उमाणे वेंदी। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन वजाहत गफ़ूर सभिनी लाॻापियल खातनि ऐं निमादनि खे हिदायत कई त सोशियो पॉलिटिकल डोमेन ऐं बहितरी लाइ गॾियल हिकमत अमली इख़्तियार कई वञे ऐं अवामी मसइलनि जे हल लाइ फ़आल किरदारु अदा कयो वञे। इजलास में चेयरमैन म्यूनसिपल कमेटी एन शाह खलील अहमद खोहारो, चेयरमैन टाउन कमेटी सीता रोड कंबर अली खान लिगारी, ज़िले काउंसिल पीर बख्श, म्यूनसिपल कमेटी दादू जो शाहनवाज मल्हा, लोकल गवर्नमेंट जो एडिशनल डायरेक्टर अल्लाह बचायो लाखो समेत मुख़्तलिफ़ म्यूनसिपल ऐं टाउन कमेटियुनि जा नुमाइंदा लाॻापियल ऑफिसर पिणु शरीक थिया। वधीक तफ़सील लाइ बुलेटिन गॾु जुड़िया रहियो।